अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं आवां जो वफ़ा नदीम है मुझो पंहिंजो शौक़ आ जेको तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। हाँ, ही काड़ो तितर आ जेको तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। मां चयो छो न हे वीडियो भी अपलोड कयां, दोस्तन खे ॾेखारियां। हू पुट हू पुट अगर ये वीडियो तव्हांखे पसंद अचे ज़रूर असां चैनल के सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, दोस्तन में अगे भी शेयर कंदा। दोस्तों हे मुझी यूट्यूब ते पहिरीं वीडियो आ, वधारे मां हे वीडियो नथो ठाहियां। जे तव्हांजो साथ मिलियो तो वधारे वीडियो ठाहींदुमि। हू पुट